चोलिस्तान कैनाल जो नालो तब्दील करे नओं नालो महफूज़ शहीद कैनाल रखियो वियो आहे। जंहिंजी हिमायत लाइ मुहिम हलाइण जूं तयारियूं जारी आहिनि। इन सिलसिले में रेडियो पाकिस्तान सूदो मीडिया जे मुख़्तलिफ़ इदारनि पारां चोलिस्तान कैनाल जो नओं नालो महफूज़ शहीद कैनाल ॼाणायो वियो आहे। रिपोर्ट्स में चयो वियो आहे त महफूज़ शहीद कैनाल जंहिंखे चोलिस्तान कैनाल बि चयो वेंदो आहे, ग्रेटर चोलिस्तान में 12 लख एकड़ ज़मीन आबाद कंदो। पंजाब हुकूमत जे महफूज़ शहीद कैनाल खे हिमायत हासिल आहे। महफूज़ शहीद कैनाल 176 किलोमीटर डिघे आबी गुज़रगाह आहे, जेका सुलेमान की हेड वर्क्स खां फोर्ट अब्बास ताईं आहे। सतलज दरिया ज़रिए बोरवारो पाणी हासिल कयो वेंदो, जंहिंसां पंजाब में 1.2 मिलियन एकड़ ज़मीन खे आबाद कयो वेंदो। इरसा पारां इन मंसूबे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव तहत कैनाल मंसूबो जोड़ियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।